अस्सलामुअलैकुम नाजरीन, हम मेहरान टीवी न्यूज़ से आऊँ हैं रुखसार हैदर। सबका पर एक नज़र हेडलाइंस दें। सर, ये बजट नहीं पेश हो सकता, माइक बंद हो चुका है। सर, अल्लाह की तरफ से मंजूर नहीं है। अल्लाह की तरफ से मंजूर नहीं है। झूठ। वफाकी हुकूमत पारा कौमी असम्बली में नए माली साल लाए 8,487 अरब रुपयनि जी बजट पेश। नाणे वारे वफाकी वजीर शौकत तरीन जी बजट तकरीर दौरान मुखालिफ धुर जे पार्लियामानी पार्टियुनि मुस्लिम लीग नून, पीपुल्स पार्टी, JUI, BNP, मेंगल ऐं ॿियनि पार्टियुनि जे मेंबरनि पारां बजट इजलास में गो इमरान गो जा नारा। नाणे वारे वफाकी वजीर शौकत तरीन बजट तकरीर में चयो आहे त कर्ज़नि सबब देवालो निकिरी रहियो हुयो। बजट खसारो गुज़िरियल साल 6.5 सैकड़ो हुयो। करंट अकाउंट खसारो 20 अरब डॉलर हुयो। इनखे सरप्लस कयो वियो आहे। पाकिस्तान जे हर ख़ानदान खे हेल्थ कार्ड मिलंदो। इमरान खान जी हुकूमत ॾुखिया फ़ैसिला कंदे घबराए नथी। कपह खां सवाइ ॿियनि समूरनि फसलनि जी पैदावार में इज़ाफ़ो थियो आहे। पीपुल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो चयो आहे त वफाकी हुकूमत सिंध जो मुआशी क़त्ल करे रही आहे। NFC अवार्ड में हिसो नथो ॾिनो वञे। अंधी ऐं ॿोड़ी हुकूमत कुछ भी न पई करे। K4 मंसूबे में वफाकी हुकूमत पंहिंजो हिस्सो ॾियण लाइ तयार नाहे। आदमशुमारी में सिंध जी आबादी घटि ॼाणाई वई। ख़दशनि बावजूद आदमशुमारी जी मंज़ूरी ॾिनी वई।